अदा दीदार रिंद साहब, हिकिड़ी तव्हांजी बहितरीन ॻाल्हि आहे ऐं ख़ूबी आहे तव्हां में। मूं त तारीफ़ नथो कयां, पर हिकिड़ी सच ॻाल्हि आहे ऐं हक़ ॻाल्हि आहे जेका तव्हांखे बयानु थो कयां। साईं, तव्हां सां एतिरियूं कचहरियूं थियूं आहिनि ऐं तव्हां सवेरे खां माना असां कचहरी कयूं पिया, ॻाल्हि ॿोल कयूं पिया, पर तव्हां इहो दावा न पिया कयो त बाबा मुंहिंजी उस्ताद जलाल चांडे सां मुलाक़ात थी आहे ऐं मां गॾु रहियो आहियां, मूं हीउ कयो आहे या हू कयो आहे या एतिरो वक़्तु गॾु रहियूं, इहा ॻाल्हि नथा कयो साईं। इहो भला आख़िर छो? तव्हां में एतिरी सचाई ऐं सादगी छो आहे? अदा अर्ज़ आहे ईअं त जेकी ॻाल्हि हुजे सिधी ऐं सचाई वारी, पोइ उन में कुझु वज़न बि रहंदो आहे। रही ॻाल्हि त जलाल चांद जो पाण बि हिकिड़ो सादो ऐं सिधो माना सचाई वारो माण्हू हो। असां बि उन जा परस्तार रहियासीं। ईअं चओ त उन खां असां तरबियत बि हिकिड़ी हासिलु कईसीं। हिकु ॻाल्हि ईअं, ॿियो जलाल चांडे सां वेझे रहण वारा बि खोड़ दोस्त असांजा दोस्त थी रहिया। उन हर ख़सलत असांखे जलाल चांडे जी दोस्तनि ॿुधाई। अगरि जे असां गॾु रहण जी दावा कयूं, असांखां तव्हां पुछो त असां उहे ॻाल्हियूं बयानु कयूं। भली तव्हां उनजे पुटनि खां पुछी ॾिसंदो, चवंदो त भाऊ दीदार भाऊ दीदार सही चवे पियो, त उन सां मिली आयो आहे। पर न, मरहूम ते कूड़ हणणु असांजो वड़ में न आहे। पर मरहूम हुजे या जीअरो माण्हू हुजे, कूड़ ग़लति आहे। छो त असां उनखे न ॾिठोसीं त पोइ उहा दावा छो कयूं? जेकी शइ ॾिसूं या कयूं त पोइ उहा दावा बि असां उहा ई कंदासीं न भाउ मिठा। बाक़ी उन जा एतिरा वेझा जेके दोस्त हुआ, उन्हनि वाक़िया असांखे उन जा ॿुधाया, उन जूं ख़सलता असांखे ॿुधायूं। अगरि जे असां इहा ग्रुप में अची मां इहा उठंदे ई दावा कयां मां जलाल चांडे ॾिठो आहे, उनजी कहिड़ियूं आदतां हुयूं, तव्हां मूंखां पुछो आहे, मां तव्हांखे बाक़ाइदे उहो क्लियर कंदो ॿुधाईंदो अचां हा। तव्हां पोइ भली उन जे कंहिं वेझे दोस्त खां पुछो, चयो हा इहे ॻाल्हियूं ईअं आहिनि। पर न, ग़लति कमु असांखां न थींदो भाउ मिठा। अदा दीदार रिंद साहब, माशाल्लाह तव्हांखे वॾी उस्ताद जलाल चांडे जे बारे में ॼाण आहे। तव्हां उस्ताद जलाल चांडे जा कलाम बि ॼाणो था, वाल्यम बि ॼाणो था, ऐं उस्ताद जलाल चांडे जा ॾोहिड़नि जे बारे में बि तव्हांखे ख़बर आहे। ऐं विच में जेका गुफ़्तगू करे थो उस्ताद, त हुनजी बि तव्हांखे मालूमात आहे। ऐं एतिरे क़दुरु मालूमात आहे त जिथां बि को गुफ़्तो ॻाल्हाए थो त तव्हां फ़ौरन उहा वाल्यूम बि ॿुधायो था त बाबा हीउ हिन वाल्यूम जो आहे, हीउ ॾोहिड़ो हिन वाल्यूम जो आहे, हीउ जेको कलाम हुन वाल्यूम जो आहे। त एॾी वॾी मालूमात ऐं एॾी यादाश्त रखणु साईं वॾी ॻाल्हि आहे। पोइ इन जे लाइ तव्हां छा कंदा आहियो? माना खाइण पीअण में कुझु माना अहिड़ी ग़िज़ा खाईंदा आहियो जो तव्हांजे दिमाग़ में एतिरी ताक़त आहे ऐं एतिरी उमिरि हूंदे बि माना तव्हांजी यादाश्त वॾी आहे साईं, ज़हन वॾो थो कमु करे माशाल्लाह। त इन जो असांखे बि को ॿुधायो, को अहिड़ो तरीक़ो जो असांजी बि यादाश्त वधे ऐं जेके असांजा ॿुधंदड़ आहिनि, चाहींदड़ आहिनि उस्ताद जलाल चांडे जा, त उन्हनि जी यादाश्त बि वधे, इहो साईं ॿुधायो। अदा कामरान जानी, मां मथे वाइस में इहो चई वियुमि, माल मवेशी आहे असां वटि यका रहियो, असां पंहिंजी सम्झ संभालीसीं त अलाह तोखे ॾे किॾे लस्सी मखण खीर असां वटि यका टचो टच रहियो आहे। ऐं अलाह तोखे ॾे किॾी वियो त अहिड़ियूं अहिड़ियूं जेके ख़िज़ायूं आहिनि असांजे बलोचिस्तान जा वस जा इलाइक़ा उते थींदा आहिनि, उन्हनि जी जेकी सब्ज़ी आहे ऐं उतां जी जेकी ग़िज़ाइयत आहिनि, उन्हनि सां पुराणनि शयुनि सां मुंहिंजी लॻाव यका आहे। ठीकु आहे दा? और राति जो मुंहिंजी फितरत रही आहे, जेतिरे तक मां खीर न पींदो आहियां मूंखे निंड न ईंदी आहे। पोइ इहे शयुनि सां असांजी यका लॻाव आहे। इहे मसाला या बोड़ ॿिया टिया इन्हनि शयुनि सां मुंहिंजी लॻत घटि रहंदी आहे। इन खीर लस्सी मखण सां असांजी लॻाव यका आहे, अॼु बि आहे, जेतिरे तक हलूं था अलाह कंदो अॻिते बि हूंदो।
ग़िज़ा असांजी इहा ई आहे। बाक़ी इश्क ऐं सचाई जेकी आहे न उहो कॾहिं बि गुम न वेंदी आहे। हिकिड़े जी मेमोरी में काई शइ रिकॉर्ड करे छॾ, इहे रिकॉर्ड थी वई। साड़ हसरत हिकिड़ी हूंदी आहे न इंसान खे, साड़ बाबा हे शइ हुन वटि आहे मां वटि छो न आहे, इहा शइ असांजे वजूद में न आहे। इहा बि इंसान खे ख़तमु कंदी आहे। ज़ियान खोरी असां में न आहे। हिकिड़ो मां ज़िंदगी पंहिंजी में सिगरेट बि न आहे पीतो, ठीकु आहे न दादा। पोइ इहे साड़ हिकिड़ो इंसान माने रखंदो आहे पाण में, पोइ उन साड़ में सड़ण या हेॾे होॾे इहे शयूं असां में न रहियूं ॿुधई। बाक़ी ग़िज़ाइयत इहा ई आहे दादा असांजे नंढड़े लाइ खां वठी अॼु ॾींहुं ताईं। अदा दीदार अली रिंद साहब, तव्हां इहो टेप रिकॉर्डर जो जेको शौक़ु आहे इहो केसी ताईं कयो, ऐं ॿियो जेके कंपनी वारियूं महफ़िलियूं हूंदियूं कंपनी कढंदी हुई त उन्हनि जो शौक़ु तव्हांखे घणो, ऐं उहे केसि ताईं मिली वेंदियूं तव्हांखे, ॻोठनि ताईं मिली वेंदियूं, ऐं ॿियो प्राइवेट महफ़िलियूं तव्हांखे कीअं शौक़ु पैदा थियो ऐं कीअं गॾु कयो, ऐं ॿियो जेको आहे हींअर जेके उस्ताद जलाल चंद जा परिस्तार केतिरे हद ताईं मौजूदु आहिनि तव्हांजे हिसाब सां इहो ॿुधायो। जहिड़े टाइम में जलाल चांडे जो महफ़िलनि जो अरूज थी वियो, महफ़िल जेके हुया न जलाल चांडे जा उहे गॾाइण हिकिड़ी माना ॾुखी ॻाल्हि हुई, वॾी ॾुखी ॻाल्हि हुई। जीअं हिन टाइम में मां सम्झां थो त अहिड़ो को मूंखे त अहिड़ो को नथो मिसाल सम्झ में अचे जेको मां तोखे ॿुधायां त केतिरो ॾुखियो हो। जेतिरियूं महफ़िलां जा मवाद असां गॾु कयोसीं जलाल चांडे जो, त हक़ीक़त पुछो त हिन टाइम जेके दोस्त असांजा शौक़ीन आहिनि, जेके यूट्यूब ते शौक़ीन थिया आहिनि, आम माण्हू शौक़ीन थिया आहिनि, जलाल चांडे त मिड़े घणो हो। उहे त कंपनी त उन जी हर जॻह ते मिलंदड़ हुई, हाणे बि अॻे बि कंपनियुनि जी मिलंदी हुई जाम कंप्यूटरनि ते। जॾहिं 2009-10 खां पोइ हिते टैप जो दौरु ख़तमु थी वियो, असां त 12-13 ताईं टैप ॿुधोसीं। पोइ जॾहिं ख़तमु थी वियो त पोइ कंप्यूटर ते बि जलाल चांडे जी कंपनी असांखे टोटल पारस त मिले पई, पर असांजो उहो शौक़ु ख़्यालु बराबरि न पियो करे, छो त असां शौक़ीन हुआसीं प्राइवेट महफ़िलनि जा। ऐं अलाह तव्हांखे नेकी ॾे, हाणे शौक़ीन वञी चंद रहिया आहिनि जेके प्राइवेट महफ़िल धुन ऐं तिर्ज़ जलाल चांडे जी खे ॼाणण वारा शौक़ीन, उहे उनजी परस्तारी जाम आहे, पर उहे ॼाणूकार जेके आहिनि, जेके माना परखा रखंदड़ माण्हू आहिनि, उहे वञी चंद रहिया आहिनि। बाक़ी उहे त जलाल चांडे जी परस्तारी माशाअल्लाह हाणे बि उहे ई हले पई जीअं पहिरियां ई हुई। वाह साईं वाह, ज़बरदस्त ॻाल्हियूं तव्हां जूं प्यारा भाउ दीदार अली रिंदो उस्ताद मोहम्मद वासी। असां इहे शयूं छो त हिन महिल इहे ॿुधी रहिया आहियूं, ॾिसी रहिया आहियूं, इहे शयूं मालूमात जेतिरी हाणे जेका सो मिले थी पई, पहिरियां एतिरी मालूमात न हुई। बसि कलामनि जी हद ताईं हिकिड़ो माहौल हुयो, रेडियनि ते कलाम ईंदा, टेपुनि ते हलंदा, ट्रैक्टरनि ते हलंदा हुआ कलाम। ऐं हींअर अहिड़ो दौरु अची वियो आहे मोबाइल फ़ोन जो, इंटरनेट जो हर हिकु माण्हू जे मोबाइल में कलाम पिया आहिनि। इहे महफ़िलुनि जा कलाम, इहे कंपनियुनि जा कलाम, जलाल चांडे जा या ॿियनि फ़नकारनि जा जेके उन्हनि खे पसंदि आहिनि, हीउ दौरु अहिड़ो आहे। हीअ अधे जने ॾिसो न, मतिलबु इहा जेका जफ़ा कई आहे दीदार अली रिंद, जेकॾहिं ही वरी जेकॾहिं हेॾा तालीम वारा हुजनि हा, इंटर या मथे तालीम हिनजी हुजे हा, त ही छा न कनि मक़सदु जलाल चांडे जे बाबति। ऐं आउं चवां थो त घणो कुझु ई महफ़ूज़ करनि, पर उनजे बावजूदि तालीम न हुअण जे बावजूदि हिन जे शौक़ खे सलाम आहे, ऐं हिन जी इन शयुनि खे संभाले रखण ते जसल आहिनि। ऐं हिन महिल ताईं बि इहे बराबरि पंहिंजो साथ ॾेई रहिया आहिनि। पोइ जेको बि हुननि जो हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां ज़िंदगी में हू आहिनि, कामयाबु आहिनि, पर कारोबार जे हिसाब सां या पंहिंजी ज़िंदगी जी सहूलियतुनि जे हिसाब सां उन कंहिं शइ जी त कमी कोन्हे का। ऐं अलाह न कंदो, हर कंहिं वटि अलाह साईं जेको उहो ॾिनो आहे, अलाह जी तरफ़ां आहे, वॾनि खां वठी या पंहिंजी महिनत, उहा वरी ॿी शइ आहे। असांखे अलाह ताला गंज ॾिनो आहे, पर हिकु शौक़ु हुयो ऐं इन खे रंग ॾिनोसीं पंहिंजी क्रिएशन जो, महिनत जो, छो त अलाह ताला बि महिनत कंदड़ खे पसंदि कंदो आहे। अलाह ताला ख़ुदि वॾो क्रिएटर आहे, हुनखे चइबो क्रिएटर।
ही जेको कमु आहे यूट्यूब ते क्रिएशन जलाल चांडियो जा जेके असां तरतीब सां इहे कलाम महफ़िलूं अदा मतिलबु केसटियूं ॾिनियूं तरतीब सां माण्हुनि पसंदि कयो पंजाब ताईं या सऊदी दुबई जिथे किथे सो उन्हनि उहे माण्हू ॾींदा आहिनि कंहिं तव्हांजे कम खे मञता असां बि अदे दीदार अली जी इन महिनत खे मञता ॾियूं था पिया जेको हुननि असां सां ताउन साथ जारी रखियो आहे इहे हक़ीक़ी शौक़ीन आहिनि हक़ीक़ी परस्तार बिल्कुलु सही चए पियो कामरान जानी इहे हक़ु रखनि था हक़ीक़ी माना जेको हक़ु रखनि था इहे वाक़ई शौक़ीन आहिनि इहे हिकिड़ा वक़्ती तौर हूंदा नी हिकिड़ा अहिड़ा शौक़ीन बि आहिनि जो केस्टियूं रखी वेठा नी साड़ कंदा आहिनि दफ़ा ॿियनि खे न ॾींदासीं ॻाल्हियूं घणियूं कंदा ऐं या वरी चवंदा बाबा बसि मूं वटि हुजे ॿिए कंहिं वटि न हुजे उन्हनि जो दौरु ख़तमु थी वियो हिननि अदनि जो दौरु अञा हले थो पियो अॻिते बि जेसी ज़िंदगी आहे ईअं ई बिल्कुलु हिननि जो ज़िक्र हलंदो रहंदो जलाल चांडियो जेके परस्तार आहिनि महिरबानी था भाऊ अब्दुल अज़ीज़ चाचर साहब कामरान जानी अब्दुल करीम कोसो वकार भेलार जेके भी दोस्त आयो हिते हिन टाइम ऑनलाइन सभिनि जो मां थोराइतो आहियां बसि तव्हां दोस्तनि जी महिरबानियूं आहिनि असांजो बि इश्क ज़िंदा आहे न ताड़ केसट जो जेको दौरु हुयो उहो सभा जड़ाई वारो दौरु हो एॾी मालूमातनि जी कंहिं माण्हू खे ख़बर न हुई अदा हाणे ईअं म्यूज़िक सेंटर खां केसट वठी आहे पाण ॿुधी वरी रख वरी पंहिंजे ज़माने कमकार खे वठ हाणे जेको हे नेट जो दौरु आयो आहे हे मालूमात आहिनि हे ज़माना आहिनि हे वॾी ॻाल्हियूं थी वियूं आहिनि अगरि इहा ॻाल्हि असांखे ख़बर हुजे हा न त नेट जो दौरु ईंदो अञा बि मालूमात या हे ॻाल्हियूं त असां घणो कुझु कठे करे इन शइ खे एतिरे क़दुरु निर्वार कयूं हा ज़ाहिर कयूं हा त पोइ अञा बि ॻाल्हि ॿी थी वञे हा पर हाणे बि माशाअल्लाह असां पंहिंजे हद तक पंहिंजी जेकी असांजी मंज़िल शौक़ु आहे उन हद तक असां पोइ बि सुठा हलिया आहियूं तव्हां दोस्तनि जे थ्रू दोस्तनि जे ताउन सां तव्हांजे मञता सां दाद ॾियण सां पोइ बि असां चङो कुझु अॻिते आयासीं न त हाणे असां छा जा मोहबत वरी भुले थी वरी उहो अखियुनि खां न हाफ़िज़ आहे तव्हांखे त ख़बर आहे उहो नेट ते अचणु छा जा उन जो को ताउन छा थिए तव्हां दोस्तनि जी महिरबानी थियो न था बाक़ी असांजो हाल त न हुयो अहिड़ो अदा महिरबानी दीदार रिंद साहब अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे तव्हां माशाल्लाह बहितरीनु मालूमात ॾिनी रब तव्हांखे सलामत रखे साईं